नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। खैरपुर का खबर नालो आर शहर इत्तेहाद एसोसिएशन पारां ॻोठ अरबाब खान शहर में एक पुरवकार गॾिजाणी थी गुज़री, जंहिंजो ख़ासि महिमान पीटीआई जो एमपीए सरदार मेर शेरियाल खान शहर हो। वधीक ॾिसूं था खैरपुर में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर अरशद शहर जी हिन रिपोर्ट में। खैरपुर आल शहर इत्तेहाद एसोसिएशन पारां ॻोठ अरबाब खान शहर में एक पुरवकार गॾिजाणी थी गुज़री, जंहिंजो ख़ासि महिमान पीटीआई जो एमपीए सरदार मीर शहरियार खान शहर हो। सरदार मीर शहरियार खान शहर जे खैरपुर अचण ते गुलनि ढोल शहनाइनि सां शानदार इस्तक़बाल कयो वियो। गॾिजाण जी सदारत ताज मोहम्मद शहर ऐं वॾेरो सोहराब खान शहर करे रहिया हुआ। उन मौक़े ते सरदार मीर शहरियार खान शहर चयो त रिंद हुजनि, शहर हुजनि या का ॿी ज़ात हुजे, असां सभु हिक ॿिए लाइ बराबरि भाइर आहियूं। इंसान इख़लाक़ सां सुञातो वेंदो आहे। हर क़दम ते बर्दाश्त हिकु मज़बूत मिसाल आहे ऐं बर्दाश्त इंसान खे कॾहिं बि हाराईंदी न आहे। अरशद अली, अवामी न्यूज़, खैरपुर मीरज। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।